तई गुज़ार त सुर लीला चनेसर हाणे लीला जो ॻाल्हाइणु चनेसर सां चनेसर खे मिंथ पियो करे त मर्ज़ पई मूं कामिण कई हाण काठ जो कर मर्ज़ चुक कामिण आहे आज़ी काठ जो आहे मुहाफ़ो। चई चनेसर मर्ज़ पई मूं कामिण कई हाणे काठ जो कर चुक पई मूं आज़ी कई हाणे माफ़ कर चुक पई मूं आज़ी कई हाणे माफ़ कर। वरी ॿी गुज़ार त सुर लीला चनेसर सुर लीला चनेसर मां। ऐं जेके बि दोस्त असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहिनि उन्हनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कयो। गुज़ार थी चवे त कॾहिं वण जी हुयासीं पोइ फिरी लोह जी थियासीं कॾहिं वण जी हुयासीं पोइ फिरी लोह जी थियासीं। वण जी आहे माखी ऐं लोह जी आहे कड़ी। चई कॾहिं वण जी हुयासीं पोइ फिरी लोह जी थियासीं चई कॾहिं माखीअ जी हुयासीं पोइ फिरी कड़ी थियासीं कॾहिं माखीअ जी हुयासीं पोइ फिरी कड़ी थियासीं। चई कॾहिं त माखीअ जी मिठो हुयुसि पर पोइ फिरी वरी कड़ी थी वियुसि चनेसर जे अॻियां। वरी ॿी गुज़ारत आहे त सुर लीला चनेसर ऐं लीला थो चवे त ए मियां चनेसर खाज सां माल जो कर न त थी नाव में ॿार जी थियां। खाज आहे रेवड़ी माल जो वड़ नाव फारूक ॿार जी आहे चट। ए मियां चनेसर खाज सां माल जो कर न त थी नाव में ॿार जी थियां नाव आहे फारूक। ए मियां चनेसर रीअ वड़ीअ सां वड़ कर न त थी फिराक में चट थियां। ए मियां चनेसर रीअ वड़ीअ सां वड़ कर न त थी फिराक में चट थियां।